नासी शहदाद कोट RBOD 3 भानड़ी बांध का 100 फुट जो कट डी शहर के बुॾण का बचाए वरितो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है सदाम हुसैन सोलंकी। जी सदाम। जी बिल्कुल, इन वक्त असी RBOD 3 ते मौजूद आहियूं, जिते असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त शहर शहदाद कोट के बचाइण जे लाइ ही जेको खंड ॾिनो वियो आहे MPA शहदाद कोट मीर नादर ख़ान मक्सी तरफ़ां। जेको मुंहिंजो कैमरामैन रियान मंगणार तव्हांखे ॾेखारींदो त ही जेको घारो ॾिनो वियो आहे उहो तक़रीबन 100 फुट जे लॻभॻि आहे। ही जेको पाणी आहे त शहदाद कोट जे ॿाहिरें पासे खां आहे। भानड़ी वांड सासोली पिकट जेको शहदाद कोट के सासोली पिकट ते जेको पानी लॻो गड़ी खेरो ऐं जैकमबाद खां अचे, उन जो MPA नादर मक्सी सासोली पिकट रतोदर मोटरवे ते हिकिड़ो बंदि बदिरायो, जंहिंखां पोइ पानी जो जेको दबाव हुयो उहो वधी वियो, जंहिंखां पोइ MPA साहब गड़ी खेरो रोड के पिणु कट ॼाराया। उन्हनि खां पोइ ही जेको पानी हुयो त अची इमाम बख्श रोड सां लॻो। इमाम बख्श रोड खां पोइ ही जेको पानी हो त अञा वधीक चढ़ी वियो, जेको शहर ॾे दबाव करे रहियो हुयो। त MPA नादर मक्सी उन सॼे जेके पानी जी सूरत हाल खे ॾिसंदे शहदाद कोट के भानड़ी वांड खां वठी सासोली पिकट खां अॻिते ग्रीन स्टार होटल आहे उन ताईं बंदि बदिरायो वियो, जंहिंखां पोइ ही जेको पानी खे सिम जेका आहे RBOD 3 तव्हां ॾिसी सघो था। ही साम्हूं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त ही RBOD 3 खे 100 फुट जे लॻभॻि कट ॼारायो वियो आहे, जंहिंखां पोइ हितां जो पानी जेको आहे शहदाद कोट खे जेको चाढ़ पियो करे उन चाढ़ में कमी आई आहे ऐं लाथ आई आहे। हिन पानी खे जेको आहे त RBOD 3 सिम जे ज़रिए इहे पानी जेको आहे त 0 पॉइंट ॾे कढियो पियो वञे, जंहिंजे करे शहदाद कोट जी आबादी बची आहे। मुसलसिल जेको पानी आहे चारों तरफ़ शहदाद कोट खे घेरे में आंदो हुयो, जंहिंखे MPA नादर मक्सी मुख़्तलिफ़ रोडनि हंधनि रस्तनि खां कट ॼाराया, जंहिंजे करे शहदाद कोट जी आबादी जेका बची हुई। असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलंदासीं ऐं शहदाद कोट शहरवासियुनि खे असां इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं त हाणे शहदाद कोट जे ॿाहिरां जेको बीठल पानी हुयो भानड़ी वांड जो, उन जो हिन कट खां पोइ जेको आहे त पानी लाथ में अची वियो आहे। ऐं MPA नादर मक्सी पिणु यकीन बयानी कराई आहे त को बि शहदाद कोट जो रहवासी हितां लॾपिलाण न करे, छाकाणि त हाणे पानी जी लाथ बरक़रार आहे ऐं इहा लाथ पई हलंदी। ऐं असां तव्हां सां हर हंध ते हर मौक़े ते गॾु आहियूं ऐं हिन धरती TV न्यूज़ थ्रू तव्हांखे असां आवाम खे आगाह कंदासीं, हर ख़बर हर पल जी नज़र।